बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? सफ़ा अमन टाइट। जीअं त असां वटि हिकु सिंधी महिमान आहे, सफ़ा अबूज आहे, कराची में आयो आहे कमाइण जे लाइ। हिकु हींअर वञे पियो वापसि, कुझु हवालु कंदो, तव्हां ॿुधो। कराची खां छो था वञो? कम न मिलियो साईं। कम जे हिसाब सां आयासीं, तक़रीबन ॿियो महीनो आहे, कम न मिली सघियो। अच्छा, सिफारत हले थो, पैसा हलनि था, बाक़ी गरीब मिस्किन जो एहसासु न आहे। इन्ही वजह खां ॿियो महीनो फारिग वेही करे ख़र्चो करे पंहिंजे जेब मां घरों ख़र्चो घुराए करे कयोसीं। फ़िलहाल इन टाइम असां वटि ख़र्चो ख़तमु थी वियो, किरायो बि कंहिं दोस्त ॿाहिरि खां वठी करे वापसि वञूं था ॻोठ। अच्छा, तव्हांजा सिंधी ॿाहिरि बि आहिनि जंहिंजो कंपनियुनि में घणो ई हलंदो आहे, उन्हनि जे बारे में छा ख़्यालु आहे? सिंधी ॿाहिरि असांजा दोस्त जेके आहिनि, पंहिंजे रिश्तेदार कंहिं भाउ अचे थो या सौट अचे थो या मासात अचे थो, उन्हनि खे भर्ती कराए सघनि था। बाक़ी कंहिं ग़रीब मिस्किन ॻोठदार खे या पाड़ेसरी खे नथा कराइनि। छाजे लाइ नथा कराइनि? मिस्किन आहे, छा चांहि पीआरींदो या बोतल वग़ैरह पीआरींदो या मानी वग़ैरह खाराईंदो? न खाराए सघंदो। छो को अॻ में 2 महीना 3 महीना वेही तंग थी बेज़ार थी वञे थो। बाक़ी उनखे काॾों खाराईंदो? उनखे न खाराए सघंदो न। पोइ पाण जॾहिं मिस्किन हिकिड़ो क्वार्टर ते वेही करे गुज़ारो बि न थिए, उहो घरों पैसा घुराए या कीअं दो रिश्तेदार खां या संगत खां या मिसाल वठे थो या क्वार्टर रहण वारनि खां वठे थो। बहरहाल उहो दोस्त असांजो ॻोठदार या पाड़ेसरी आहे या मिसाल आहे शहर जो आहे, उहो कमु नथो करे। बसि सिर्फ़ु कामरेटी करे, बसि पंहिंजी मनमानी कयूं वेठा आहिनि, बसि चांहि को बोतल जो माना मक़सदु रखियूं पिया आहिनि। ईअं नथा चवनि की पाड़ेसरी या ॻोठ आहे उनजो पुछा नथा करनि। हे मां त ॿुधो आहे त सिंधियुनि जी वाकई हलंदी आहे, पर ही तव्हांजो त कुझु करनि, तव्हां बि त सिंधी आहियो न। असां सिंधी त आहियूं, असां चवंदा आहिनि ग़रीब जो कोई न आहे मतिलबु। माना जेको पैसे वारो आहे उनखे 5 रुपया या 10 रुपया या 100 रुपयो या 1000 रुपयो या 5000 ॾे थो, उन जे लाइ भर्ती आहे। सिफारत आहे, माना हिकिड़े क़िस्म जो या पैसो आहे, उनखे भर्ती आहे। बाक़ी गरीब मिस्किन खे न आहे। हे असांजो हालत आहे। 2 महीना 3 वेठा आहियूं, हलिया था वञूं ॻोठ। हे असांजी थैली बिस्तरा कयूं था वञूं बसि। बाक़ी असां वटि हाल न आहे, छा कजे। बसि सिर्फ़ु नालो आहे असांजे सिंधी ॿाहिरनि जो, बाक़ी हाल पूरो आहे। असां नथा चई सघूं वधीक महिरबानी। इहा हाल आहिनि असांजा ग़रीब, छा कयूं। मजबूरी खां इंसान ईंदो आहे, ख़ुशी खां न ईंदो आहे। परदेस में ईंदो आहे कंहिं मजबूरी, कंहिं मक़सद, ॿार बच्चा, कंहिं ज़रूरत हर इंसान खे आहे, कंहिंखे न आहे। तव्हां ॿाहिरनि खे ज़रूरत आहे, असांखे आहे, असांजे पोइते कोई हूंदो, ॿार बच्चो हूंदो, कोई ज़मानो हूंदो। ज़रूरत कंहिंखे न आहे, पर मजबूरी खां ईंदो आहे इंसान। घर, ॿार बच्चा, माउ पीउ, पोड़ो सभु खे छॾे करे परदेस में रहंदो आहे। मजबूरी खां रहंदो आहे, ख़ुशी खां न रहंदो आहे कोई बि। कमाइणो, रोज़गार करणो आहे, बच्चनि खे पालणो आहे, पर हिते हाल इहो आहे, सिफारत आहे, पैसो आहे। बसि जंहिं कंपनी जे गेड़ ते वञ, जंहिं बि कंपनी जे गेड़ ते वञ, उते ॿुध त बाबा मुंहिंजो हे भाउ आहे, सौट आहे, दोस्त आहे, मासात आहे, इहा ई ॻाल्हि हले थी। बाक़ी आम जेकी बीठी आहे, ग़रीब माण्हू, को किथां जो आहे, को किथां जो आहे, को किथां जो आहे, उन जे लाइ कमु न आहे। उन जो माना को बि ख़्याल न आहे। यार कंहिं मजबूरी खां इहो बि दोस्त निकितो आहे न, ख़ुशी खां न। ख़ुशी मां केरु निकिरंदो आहे यार? हिते परदेस में पियो आहे, छा आहे हिते? के मजबूरी खां ईंदो आहे, ख़ुशी खां न ईंदो आहे। बहरहाल अलाह वधाईंदे ने, असांजी दुआ अथनि, दोस्त आहिनि को बि सिंधी आहिनि, अलाह वधाईंदे। पर अहिड़ा सिला या अहिड़ी काई कंहिंखे तकलीफ़ न ॾियनि। माना कंहिं ग़रीब खां आह न निकिरे। जीअं ईअं आह निकिरी ईंदो आहे इंसान खां, पोइ इंसान दुख खां दान कंदो आहे, ख़ुशी खां कोई दान न कंदो आहे। बसि वधीक छा चइजो, मुंहिंजो दिलि भरिजे थो, रोअण मूंखे अचे थो, वधीक नथो चई सघां।
हाँ त इहो बि त ॿुधो आहे त सिंधियुनि जी भर्ती बंदि आहे, इन हवाले सां तव्हां छा था चवणु चाहियो? सिंधियुनि जी भर्ती आख़िर बंदि छो थी थिए? सिंधी इहे असां में हिकु ॿी बि ख़ासियत आहे, चवणु चऊं तव्हां पुछा कयो त ॿुधाइणु चाहियूं था। अच्छा असां ॿी बि ख़ासियत आहे, मजबूरी खां ईंदा आहियूं कमाइण जे लाइ, लॻी वियासीं कंपनी में त पोइ वरी असां कामरेड थी वेंदा आहियूं। पोइ असां चवंदा आहियूं कामरेटूं असां कमु न कयूं। बाबा तव्हां कम जे लाइ आयो, अॻियों तनख़्वाह ॾिए थो, दोस्त असांजो भाउ कंपनी वारो तनख़्वाह ॾिए थो, छा जे वजह खां तनख़्वाह ॾिए थो? कम जे हिसाब सां तनख़्वाह ॾिए थो न। तव्हांजो मिसाल आहे वॾियूं मुछां रखे या ॿाहिरि निकिरी कंहिंखे खखो दाबो करे सघो था, ईअं न हूंदो आहे यार, ईअं इहो मुनासिब न आहे। अच्छा, ऐं ॿुधो आहे त छत ते चढ़ी अची मजबूरी मां अची छत मां गाॾी ते पहुचे छत ते चढ़ी अची हिते अची कामरेटी ॾेखारींदा आहिनि, ग़रीब माण्हुनि खे विढ़ंदा आहिनि। हक़ीक़त आहे जेको पंहिंजो पाण खे मथे वठी चढ़ी ईंदो आहे, महिनत कंदो आहे, ईअं शौक़ सां मथे थोरी चढ़ी आयो आहे, हुनजो दुर्जो भलो आहे, उनजे करे उनखे जेके सिंधी सभु मिली करे टार्चर कंदा या वग़ैरह वग़ैरह, उन्हनि जे लाइ तव्हांजो ख़्यालु इहो सही आहे या ग़लति आहे? सही आहे, सही आहे, इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे, बिल्कुलु मञूं था, मञण में अचे थो, सम्झ में अचे थो। छाजे करे असां पंहिंजी माना लेवल, पंहिंजी औकात चवंदा आहिनि, छा चवंदा आहिनि, उहो माण्हू माना विसारे छॾे थो। इन जे लाइ विसारे छॾे थो। असांजे जॾहिं हिकिड़ी शइ असांजे में एतिरो दम न आहे जो असां ॻोठूं अचूं या कोच वग़ैरह ते या काई शइ सपोर्ट न हूंदो आहे असां वटि, माना ताक़त माली हिसाब सां न हूंदो आहे। जॾहिं हिते ईंदा आहियूं, पुॼंदा आहियूं, असां कमाइण शुरू कंदा आहियूं, असां रहणु शुरू कंदा आहियूं, असां घुमणु फिरणु शुरू कंदा आहियूं, असां उथणु वेहणु ॻाल्हाइणु हर शइ सिखंदा आहियूं हिते रही करे, पोइ असां वरी सफ़ा माना सफ़ा छा चवंदा आहिनि, औकात खां ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं। तव्हां हिन ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ग़रीब दोस्त जूं, जेको अबूज आहे, सफ़ा मिसकिन आहे, हिनखे वधि वधि शेयर कंदा ऐं दोस्तनि तोड़ी पहुचाईंदा। आई लव यू GSN, आई लव पाकिस्तान। इहो